इस्लामाबाद के आसपास भी काफ़ी घुमण ऐं ॾिसण सां ताल्लुक़ रखंदड़ जायूं मौजूदु आहिनि, जिन मां क़दीम गंदारा तहज़ीब जा आसार रखंदड़ शहर टैक्सिला पिणु हिकु आहे। लफ़्ज़ टैक्सिला संस्कृत ॿोली मां निकितल आहे, जंहिं जी माना आहे तराशियल पथरनि वारो शहर। हीउ शहर इस्लामाबाद खां लॻभॻि 32 किलोमीटरनि जे फ़ासिले ते वाक़िअ आहे। हज़ारें साल क़ब्ल मसीह वारा क़दीम तहज़ीब जा आसार पिणु शहर खां कुझु फ़ासिले ते मौजूदु आहिनि। जॾहिं टैक्सिला जे क़दीम आसारनि वारी जाइ ॾिसण लाइ आयासीं त लॻभॻि 250 ॾाका चढ़ी मथे टकरीअ ते जुड़ियल 2000 साल अॻु जी हिकु क़दीम यूनिवर्सिटीअ जा मंज़र ॾिसी हैरानगी थी। गौतम बुद्ध जे पैरोकारनि लाइ नंढियूं नंढियूं कोठियूं ठहियल आहिनि, जिते समूरा बुत मुराक़बे में ॾेखारियल आहिनि। हिकु ज़माने में हीअ जाइ ॿुध धर्म जो क़िलो हुई। हिते शागिर्दनि जी रिहाइश लाइ हॉस्टल जा नंढा नंढा कमरा, उन्हनि कमरनि जे ॿाहिरां दरियुनि में रखियल अहिड़ा बुत मौजूदु आहिनि जेकी पिणु मुराक़बे वारी सूरत में ठहियल आहिनि। पर इहो ॾिसी अजब लॻो त सभिनी बुतनि जो मथियों मुंहुं वारो हिसो गुम कयो वियो आहे। हिननि आसारनि खे यूनेस्को आलमी सक़ाफ़ती विरसो क़रार ॾेई चुकी आहे। अशोक आज़म जे दौर में बि हीउ शहर आबाद हुयो ऐं ॿुध धर्म जो मर्कज़ हुयो। हॉस्टल में फर्स्ट फ्लोर जी ॾाकण पिणु ॾिसी सघिजे थी। चौगिर्द कमरा ऐं विच ते वरी वॾो तलाउ, थोरो अॻिते असेंबली हॉल ऐं बोची खानो पिणु ठहियल आहिनि। हिननि आसारनि खे जॉन मार्शल खोटाई करे दरियाफ़्त कयो। मुराक़बे में वेठल पथरनि जूं मूर्तियूं अॼु बि उन्हनि संगतराशनि जे फ़न जी शाहिदी ॾियनि थियूं जेकी हिन ख़िते जी सुञाणप बणियल आहिनि। दुनिया अॼु बि टैक्सिला खे संगतराशनि जो शहर सम्झे थी। हिते अॼु बि गौतम जा अहिड़ा मुजस्समा ॾिसण लाइ रखियल आहिनि जिन खे ॾिसी हिक दौर जी तारीख़ यादि अची वञे थी। टैक्सिला जे आसारनि खे हिते हिकु म्यूज़ियम में पिणु महफ़ूज़ कयो वियो आहे। इस्लामाबाद अचे त हीउ तारीख़ी बाग़ ज़रूरु ॾिसणु घुरिजे।